अकबर खान, तो मुझे भाग है धोखे सां मारिया ऐं पंहिंजी बुज़दिली जो इज़हार कयो अथई। हाणे मां सोचां थो त अहिड़े बुज़दिल माण्हू खे अहिड़ी मौत ॾियां जो ज़माने में हू इबरत जो निशान बणिजी वञे। जंहिंखे तूं धोखो थो चवीं न, इहो बि मूं तुंहिंजे भाउ खां ई सिखियो हुयो। ऐं ॿी ॻाल्हि त जेको थियो मां उनखे दरगुज़र करे तव्हां सां ठाह जे लाइ हथ वधायां थो। असांजे विच में इहा जेकी दुश्मनी आहे सवाइ ॿिन्ही तरफ़नि जे बर्बादीअ जे ॿियो कुझु बि कोन ॾींदी। इन करे चवां थो त सभु कुझु विसारे दरगुज़र करे ठाह कयूं त हिन में भलाई आहे। ठाह कयां तोसां ठाह कयां जंहिं बुज़दिली सां तूं मुंहिंजे भाउ चाकर खे मारियो। छा तूं मूंखे बि ईअं मारण थो चाहीं? धोखो माण्हू हिकु दफ़ो खाईंदो आहे, बार बार न। मूं त तव्हांखे ठाह जी ऑफर कई आहे, नथा क़बूल कयो त तव्हांजी मर्ज़ी। मैदान खुलियो पियो अथव, ज़ोर लाइ ॾिसो, मुंहिंजो खून बि तव्हांखे माफ़ आहे। तूं असांखे पंहिंजो खून बख़्श न कजां अकबर खान। जेके तुंहिंजा पोइते रहिजी वेंदा न उन्हनि खे मुआवज़ो ॾेई छॾींदुसि। जो मुंहिंजे दिमाग़ जी रग का थिड़ी वञे त पेर ड्राए त भलो अथई। मां वञा थो अकबर खान, मां वञा थो, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, मां तोखे हिते आगाह करणु आयो हुउसि त पंहिंजूं अखियूं खोले रखजांइ। असां पंहिंजे हथियारनि में बारूद भरे छॾियो आहे ऐं यादि रखजांइ कंहिं बि वक़्तु तो मथां उन्हनि जा मुंहं मां खोले छॾींदुसि। ऐं हा, सुभाणे इहो न चइजांइ त धोखे सां वार थियो, मूंखे ख़बर कान हुई। मां तोखे आगाह करणु आयो आहियां, आगाह। सभिनि खां पहिरियां मुंहिंजे हथियारनि जा मुंहुं तो मथां खुलंदा, यादि रखजांइ। बाक़ियुनि खे मां पोइ ॾिसंदुसि। खुलेआम धमकी ॾेई विया कमदार, इन करे हाणे ख़ामोश न वेहिबो। तॾहिं त चवां थो कि मज़बूत माण्हू हथ कर जेके रावल ऐं दरिया ख़ान खे मोड़े सघनि। भल पुतार शाम ते अची वेंदा, हुननि खे आज़माए ॾिसजो, तव्हांखे ना उमेद न कंदा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।